أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अल्लाह तबारक व ताला गुज़रियल आयत जे अंदरि मोमिननि मुसलमाननि सां ईमान वारनि सां मुख़ातब थींदे फरमायो हो, ईमान वारो अल्लाह खां डिॼो जेतिरो अल्लाह ताला खां डिॼण जो हक़ आहे। अल्लाह ताला खां डिॼण जो हक़ छा मतिलब? जिन ॻाल्हियुनि जे करण जो अल्लाह ताला हुकुम फरमायो आहे उहे ॻाल्हियूं उहे कम कयो। जिन कमनि जे करण खां अल्लाह ताला मना कयो आहे रोकियो आहे उन खां रुकिजी पओ। इहो अल्लाह ताला जे ज़ात खां डिॼण जो हक़। इन खे ई परहेज़गारी चइबो आहे। माना पंहिंजो पाण खे गुनाहनि बुछड़ाइनि बुराइनि खां बचायो, नाफ़रमानीअ खां बचायो। अल्लाह जे नाफ़रमानी बि न कयो, सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नाफ़रमानी बि न कयो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्हिनि जी इताअत कयो। इन खे चइबो आहे अल्लाह ताला जे ज़ात जे डिॼण जो हक़। अल्लाह से फरमायो वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरो त मुसलमान थी मरो। छा मतिलब? दुनिया जे ज़िंदगीअ में चङायूं कंदा रहो, पोइ चङायूं कंदे कंदे मौत आयो त ईमान इस्लाम ते हूंदो, मुसलमान थी मरंदो। वरन त ईअं थींदो आहे त माण्हू जहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, जहिड़ा अमल बुरायूं बुछड़ायूं या चङायूं जहिड़ियूं कंदो आहे, मौत बि हुन हालत में ईंदो आहे। पोइ इन जी निस्बत सां अॼोकी आयतुनि जे अंदरि कल्ह चूंकि इहा आयत बयान बि थी चुकी हुई, पर चूंकि ज़रा वॾे तफ़सील वारी हुई, कुझु हिसो इन जो रहियो हो, अॼु उनखे दोहराए करे मुकमल कंदासीं। अल्लाह तबारक व ताला मोमिननि सां मुख़ातब थींदे फरमायो अल्लाह खां डिॼो, मरो त मुसलमान थी मरो ऐं सभु जो सभु मुसलमान गॾिजी करे अल्लाह ताला जे रसीअ खे मज़बूतीअ सां चंबड़ो। अल्लाह ताला जी रसी छा आहे? हिकु अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ़, तक़वा, परहेज़गारी, ॿियो मुसलमाननि जो पाण में मुतहिद थियणु। इहे ॿ ॻाल्हियूं बुनियादी आहिनि इतिहाद जो। इहे ॿई ॻाल्हियूं उसूल आहिनि। जंहिं माण्हूअ खे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो उहो ई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जी इताअत कंदो। ख़ुदा जो ख़ौफ़ न हूंदो त नाफ़रमानी कंदो वेंदो। अल्लाह ताला फरमायो त अल्लाह जे रसीअ खां अल्लाह ताला जे रसीअ खे मज़बूतीअ सां चंबड़ो, सभु जो सभु गॾिजी करे। फ़िरके वारे त न कयो, टोला टोला न थियो। अजीब दुनिया जे अंदरि इहो फ़िरके वारियत जो हिकिड़ो जिन ऐं भूत सवार थी वियो आहे। क़ुरान ऐं हदीस खे छॾे करे 4, 5, 15, 20, 50 माण्हू गॾिजी करे हिकिड़ो पंहिंजो नज़रियो, हिकिड़ो उसूल, हिकिड़ी सोच, हिकिड़ो फ़िक्र, हिकिड़ो कानून, हिकिड़ो उसूल मुरतब कंदा, तरतीब ॾींदा। पोइ उन पंहिंजे हथरादो बणायल कानून ते पाण में गॾिजी करे मुतफ़िक़ थींदा। मुतफ़िक़ थी करे उन ते हिकिड़ी जमात ठाहींदा।
के 5-15 माण्हू वरी ॿिया पाण में गॾिजी करे उन्हनि हिकिड़ो उसूल ठाहियो, अबा हिननि ॻाल्हियुनि ते पाण में मुतफ़िक़ थींदासीं, उन्हनि वरी पंहिंजी जमात ठाही। ईअं दुनिया में अलाए त केतिरियूं 100,000 जमातूं थी पयूं आहिनि। वॾी ॻाल्हि त हिकु जमात जे अंदरि उन जमात जा केतिरा ई टोला आहिनि। हिकिड़ो वॾड़नि जो हूंदो, उहे पंहिंजे उसूल उन हथरादू ठहियल उसूल ते पाबंद हूंदा, जेके वरी हेठियां हूंदा उहे वरी पंहिंजी सोच ते मुतफ़िक़ हूंदा। ॿियो ग्रुप वरी अञा टी सोच ते। हर हिकु जमात जे अंदरि टोलनि मां टोला, ग्रुपनि मां ग्रुप, इहे सभु ग्रुप जेके आहिनि नाकाम, सभु ग्रुप बेकार। उहो ग्रुप, उहा जमात सही जंहिंजो नज़रियो क़ुर हदीस हूंदो, जंहिंजो नज़रियो तक़वा ऐं इतिहाद हूंदो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत हूंदी, उहा जमात, उहो ग्रुप, उहो टोलो सही। उन खां सवाइ जिन ॻाल्हियुनि ते मुतफ़िक़ थिया, इहे सभु जो सभु पंहिंजे मनपसंदि तरीक़े ते आहिनि, तॾहिं उन्हनि जे अंदरि टोले मां टोला, हर हिकु जमात जे अंदरि वॾा ग्रुप थी विया, जेके हिक ॿिए जे फितने ऐं फसाद जो सबबु आहिनि। अल्लाह तबारक व तआला फरमायो त अल्लाह जे रसीअ खे मज़बूती सां चंबड़ो, सभु जो सभु गॾे करे। ऐं इहा अल्लाह ताला जी रसी छा आहे? रसी आहे हिकु क़ुर पाक, ॿियो सोने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, जंहिं अल्लाह जे रसूल क़ुर सेखारियो। 3 जमात सहाबा जिन उहो क़ुर पाक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटां सिखी करे असां ताईं पहुचायो। इहे 3 गॾाए करे इहा थी पई अल्लाह ताला जे तरफ़ खां इंसाननि जे रहनुमाईअ जे लाइ हिकिड़ी रसी। इन रसीअ खे अल्लाह साईं फरमाए थो सभु मज़बूती सां चंबड़ो, इनखे चंबड़ो। साईं इहा रसी सभु जो सभु इंसान चंबड़ंदासीं, पोइ टुटी न पवंदी। अल्लाह साईं फरमाए थो आसमान खां जन्नत खां लड़कायल असांजी इहा रसी आहे, सभु इनखे चंबड़ो। असांजी रसी आहे, तव्हांजी बनायल कान्हे जो टुटंदी। हा, तव्हांजो हथ छॾाए थी सघे थो, छो त फिलड़ो हथ विझंदा हो न, अधूरो अणपूरो मफ़ाद जेतिरो मतिलब जेतिरो चंबड़ंदा हो न। तव्हांजो हथ छॾाए थी सघे थो, फाको वञी करे किरंदो जहन्नम में, पर असांजी रसी कोन छॾंदी। चंबड़ो सभु जो सभु। हाणे क़ुर पाक मां पंहिंजे ज़िंदगीअ जो हर मसइलो ॻोल्हबो न लधो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी हदीस मां पंहिंजो हर मसइलो ॻोल्हबो न लधो, सहाबा किराम मां ॻोल्हबो, सहाबा किराम जे इजमा मां ॻोल्हबो, सहाबनि सगोरनि हिन मसइलनि ते कीअं मामिलो हलायो आहे। इन्हनि 3 शयुनि मां असांखे मसइलो लभंदो। अञा बि जेकॾहिं नथो लभे, इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 4थो दर्जो क़ियास जो हूंदो आहे। क़ियास जो सहाबा किराम जे दौर में बि असां जहिड़ा मसइला न थिया हा, पर लॻभॻि उन्हनि जहिड़ा मसइला हिकिड़ा थिया असां वटि बि ओड़े क़िस्म जा ज़रा थोड़ा मट सट मसइला अचनि था, पोइ उन्हनि ते क़ियास करे ही बि सही कबा, जे होॾे सही हूंदो त, जे होॾे ग़लति त हिते बि ग़लति। पोइ इहो क़ियास जो इजाज़त, क़ियास जी, क़ियास जो हक़ सभु कंहिंखे न आहे। वॾा वॾा आलिम जयत मुहद्दिस उहे ई क़ियास करे सघनि था, जंहिं तंहिंखे न आहे। पोइ हाणे जॾहिं हर इंसान इन उसूल जो पाबंद थियो त बज़ार हुनखे हुनजे क़ुर हदीस ऐं सहाबा जे इजमा खां सवाइ ज़िंदगीअ खे छॾिणो पवंदो। जॾहिं छॾींदो वेंदो त नेठि हिकिड़े सिधे रस्ते ते अची वेंदो। अल्लाह तबारक व तआला उन रस्ते जे लाइ फरमायो, वअन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ वला तत्तबिउ सुबुल फतफरक़ बिकुम अन सबीलिही। इहो अथव सिधो रस्तो, इनखे चंबड़ी पओ। इन रस्ते खे न छॾिजो, असां वारी इन रसीअ खे न छॾिजो। इनखे छॾींदव पोइ तव्हां उन रस्ते तां भिटकी वेंदव, इन रस्ते तां भुलाइजी वेंदव, गुमराह थी वेंदव, तबाह थी वेंदव, वरी जहन्नम जे कॾहिं करे। इन रस्ते खे चंबड़ो, इहो रस्तो अथव। पोइ अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुखातब थींदे फरमायो, जेकॾहिं न तव्हां इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजूं अरदायूं छॾे करे इन उसूल ते पाण में गॾिजी वियो, अल्लाह साईं जो वाइदो आहे, इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। वरी इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। अल्लाह साईं फरमाए थो, जेके मोमिन हूंदा आहिनि, अमल सालिह कंदा आहिनि, असां उन्हनि जे दिलनि में मोहबत विझंदा आहियूं। उहे पाण में सभु अहिड़ा दोस्त, अहिड़ा भाइर, अहिड़ी मोहबत करे हिक ॿिए सां रहंदा आहिनि जेतिरी मोहबत भाइरनि में थींदी आहे।
जेतिरी मोहब्बत अबे अम्मा जी बच्चन जी अबे अम्मा सां हूंदी आहे, इस्लामी दीनी उखुवत जे करे जेके पाण में दोस्त थिया उन्हनि जी एतिरी मोहब्बत थींदी आहे। हिक ॿिए जा राज़दान, हिक ॿिए जा हमदर्द, हिक ॿिए जा वफ़ादार, हिक ॿिए जा मुआविन थी पवंदा आहिनि। इहा मोमिननि जी ख़ूबी आहे। अलाह ताला फरमाए थो असां ईअं कयो आहे। जीअं गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे त औस ऐं ख़िज़रत कबीले वारनि खे जीअं हिकिड़े शमास बिन कैस यहूदीअ पुराणी दुश्मनी यादगिरी ॼाणाए करे शेर व शाइरी जे ज़रिए उनखे भड़काइण पियो चाहियो त हो वरी भड़की विया। असां हिन जा दुश्मन आहियूं, असांजा दुश्मन अॼु वरी खीर खंड थी आहियूं, वेठा आहियूं, वरी दुश्मनी पिया कनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि मोमिननि सां मुखातिब थींदे फरमायो फ़अलफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमती इख़वाना। क़ुरान जे ज़रिए ऐं मुंहिंजो रसूल तव्हांजे विच में मौजूदु आहे। मां पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए तव्हांजे दिलनि में हिकिड़ी पोख पोखी आहे मोहब्बत जी, हिकु तालीम तरबियत ॾेई करे तव्हांजे दिलनि खे धोई साफ़ करे इन में दीन, ईमान, इस्लाम, अमल साले जो हिकिड़ो बूटो, हिकिड़ो बाग़ीचो पोखियो आहे। इन बाग़ीचे जे मोहब्बत जो मज़ो तव्हां वरितो आहे मुंहिंजे नबीअ जे साम्हूं वेही करे। दीन इस्लाम जी मोहब्बत ॾिठी आहे तव्हां। ऐं इन खां पहिरियां वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, जहन्नम जे बाहि जे ॼण त हिकिड़े खॾे जे किनारे ते पहुची चुका आहियूं। पोइ फ़अनक़ज़कुम मिनहा, असां तव्हांखे बचायोसीं हिन खां। ज़ाहिर आहे इस्लाम जे मुखालिफ़ जेका ज़िंदगी आहे उहा त आहे ई जहन्नमी ज़िंदगी। माण्हू वञी करे खॾ में किरंदो, चाहे दुनिया में केॾा बि भला अमल हुजनि, अक़ीदो दुरुस्त कोन अथसि त वञी खॾ में पवंदो। कोई अमल हुनजो कारगर कम जो कोन थींदो जे अक़ीदो सही कोन अथसि त। अक़ीदो सही रखिणो आहे। पोइ तॾहिं अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात खे तालीम ऐं तरबियत ॾींदे फरमायो त पुराणियूं ॻाल्हियूं छॾियो, पंहिंजे दिलि जे अंदरि जेका मनपसंदि सोच अथव उनखे छॾियो, असां जेका तव्हांखे तालीम ॾियूं था उनखे वठो बसि। असांजे ॾिनल तालीम खे चंबड़ो, माना अल्लाह जे रज़ा जे लाइ पंहिंजे मनपसंदि पसंदीदा महबूब शयुनि खे छॾियो। पोइ उहे खाइण में हुजनि, पाइण में हुजनि, चोलण में हुजनि, रहाइश में हुजनि। असां चयो आहे न फज़ूल ख़र्चे खां बचो त बची वञो बसि। असां चयो आहे न शोबाज़ी खां बचो त बची वञो। असां चयो आहे न कूड़ गिला ग़ीबत खां बचो त बची वञो बसि। असां चयो आहे न हराम खां बचो, बची वञो बसि। असां चयो आहे न बेइज़तीअ खां, बिछड़ाईअ ऐं बेहयाईअ जे ॻाल्हियुनि खां बचो, बची वञो बसि। हाणे जॾहिं इंसान अल्लाह जे रज़ा ख़ातिर इहे पंहिंजूं सभु मन मस्तियूं छॾे वियो त ज़ाहिर आहे सिधो थींदो, बिल्कुलु घटिजी सिधो थी पियो। जॾहिं सिधो थी पियो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो हाणे होॾा ॿियो माण्हू मुस्लमान बि ईअं ई पंहिंजूं अरडायूं छॾे करे उहो बि सिधो थी पियो आहे। हाणे ही ॿई जॾहिं न पाण में मिलंदा, दीन ख़ातिर जेका दोस्ती हूंदी आहे, हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाह, अल्लाह जे रज़ा ख़ातिर जेका मोहब्बत हूंदी, इन मोहब्बत जो वॾो मज़ो आहे। काई गर्ज़, का बि लालच कान्हे का। अल्लाह जे रज़ा जे लाइ सभु ॻाल्हियूं दरगुज़र करे पाण में गॾिजी हलणु वॾी ॻाल्हि आई आहे। बावजूद हिन ॻाल्हि जे त मूंसां जेको ही साथी आहे न, हिन वक़्तु मूंसां दीनी एतबार सां गॾु आहे, पर हिन जे पोयां खोड़ सारियूं हिन जूं कोतायूं आहिनि। वरी पंहिंजो आईनो बि पंहिंजे आॾो रखी करे पाण बि ॾिसे त हा मां बि हिन सां गॾु आहियां दीनी एतबार सां, पर मुंहिंजी पोयां माज़ी बि ज़िंदगी गुनाहनि सां भरियल आहे, नफ़रत, अदावत, बशरी, फ़साद हिन सभिनी चङा भरियल आहे। पोइ हिन बि सभु इहे शयूं छॾे करे दीनी अख़ुवत जे भाईचारे सां अल्लाह जे रज़ा ख़ातिर मूंसां गॾियो आहे न, मां बि इहे सभु शयूं छॾे हिन सां गॾिजा। अल्लाह जे रज़ा जे लाइ सभु ॻाल्हियूं दरगुज़र करे हिक ॿिए सां गॾिजी पिया। पोइ इन्हनि बंदनि जा अणपूरा खुटल सुटल अमल बि जेकॾहिं थी पिया आहिनि अल्लाह जे रज़ा जे लाइ, अल्लाह ताला इन्हनि जा इहे खोटड़ा अमल बि क़बूल कंदो। हिन ते मां मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में हिकिड़ो पोड़ो शख़्स हो, पर दुकानदार हो। अल्लाह ताला जे ज़ात में बख़्शिश जी वॾी उमेद रखंदो हो, पर अमलनि में वीचारो खुटल सुटल। ऐं दुकानदार माण्हू त ज़ाहिर आहे वक़्त ते तहजुद निमाज़ूं इहे त कोन करे सघंदो, कॾहिं देरि कॾहिं सवेर, कॾहिं पूरो कॾहिं न पूरो, पर फ़िक्र हुयुसि, दर्द हुयुसि त मूंखे करिणो आहे, दीन सां पाबंदी करणी आहे, निमाज़ रोज़े सां मूंखां थिए कोन थी, एहसासु हूंदो हुउसि। पोइ हुन बंदे छा कयो, पुराणे ज़माने में देंगला हूंदा हुआ,
अशरफियूं रुपया पावलियूं खुटल सुटल माण्हू खणी ईंदासीं कॾहिं खोटा सिका कॾहिं न सिका सिकनि सां गॾु रक़बा पोइ ज़ंगजी वेंदा सेंवारजी वेंदा कारा थी वेंदा पोइ सियाणा छा कंदा मिटीअ जे वारीअ ते मथां रखी मथां वरी ॿी वारी रखी खुड़ी रखी हुनखे ॿ टे महटा ॾींदा त वरी साफ़ थी वेंदी पोइ इहो मिड़ई जहिड़ो तहिड़ो मिड़ई ॾिसण जहिड़ो थींदो वरी खणी वञी करे सौदो दुकान वारे खे ॾेई सौदो वठी ईंदा हाणे हिन पोड़े शख़्स वटि खोड़ सारा माण्हू ॿार नंढा वॾा पोड़ा पका खोटा सिका खणी ईंदा जेके ॿिया न वठंदा हीउ हुन खां वठंदो वठी 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 हिकिड़ो वॾो दॿो भरियईं हिकिड़े दफ़े हिकिड़े पुट ॾिसी वरितुसि चई बाबा हे त सॼा तो खोटा सिका वरिता नाॾे छा त कई बाबा असांजी सॼी कमाई जेका जमो पहुची तुंहिंजी हुई उहा सॼी खोटनि सिकनि जी अबो मारे छॾी पैसा त चङा वठी आया इहे पैसा ॾेई वरी का शइ वठी सघूं हा कम जा थियनि हे खोटा सिका कहिड़े कम जा चई पुट तोखे ख़बर न इहे खोटा सिका मुंहिंजे कम जा हुनखे अफ़सोस थियो पर हिन पोड़े शख़्स उहो पंहिंजो दॿो पाण सां गॾु संभाले रखियो जंहिंमें खोटा सिका हुअसि पछाड़ी जॾहिं मौत वेझो थियुसि तॾहिं पुट खे हुनखे घुराए वसियत कयईं जॾहिं न मां मरां त इहे खोटा सिका मूंखे यादि ॾियाराइजां सच पचो ईअं थियो जॾहिं पछाड़ी थियसि उहे खोटनि सिकनि जो दॿो खणी अॻियां ॾिनईसि हवायत वारा खोटा सिका असांजे कम जा कान्हनि त चयो यादि ॾियाराइजां हा वठी अॻियां रखी उन खोटनि सिकनि खे ॾिसी करे दुआ पियो घुरे मुंहिंजा अलाह साईं मां तुंहिंजे ॿारनि जा इहे खोटा सोटा सिका क़बूल कया उनखे सौदो ॾिनो हो मोटायो न हो तुंहिंजनि ॿारनि जा मुंहिंजा त न आहिनि तुंहिंजनि ॿारनि जा इहे खोटा सोटा सिका क़बूल कया उनखे मोटायो कोन हो सौदो ॾींदो हुउमि उन्हनि खे पोइ तूं बि मुंहिंजा खोटा सोटा अमल क़बूल कजां मूंखे बि न मोटाइजां सच पच मरंदो वियो अलाह ताला हुनखे रज़ा सां माफ़ कंदो वियो केतिरनि ई माण्हुनि खे ख़्वाब में ॾिसंदो ख़ुशि थींदे नज़र आयो पोइ चङोसि कीअं भला चई मां जो ॿारनि जा खोटा सिका क़बूल अलाह से मुंहिंजा खोटा अमल क़बूल इहो दरगुज़र जंहिं ॿारनि सां नरमी कई जिन ॿारनि सां अलाह जे मख़लूक सां दरगुज़र कयो ख़ुदा हुनजे एबनि खे ढके छॾियो दरगुज़र करे छॾियो माना क़ुर पाक जी हीअ आयत सेखारे थी त दुनिया जे अंदरि पंहिंजे मनपसंद सोच खे छॾियो जेका ज़िंदगी गुज़रणी हुई गुज़री वई हाणे इन तरीक़े खे वठो जेको क़ुर ऐं अलाह जे रसूल चयो आहे बसि इन खां सवाइ ॿियो जेको बि तरीक़ो आहे ऐं उहो तरीक़ो जे दीनदारनि अपनायो आहे त बि ग़लति बेदीननि अपनायो आहे त बि ग़लति आलिमनि अपनायो त बि ग़लति जाहिलनि अपनायो त बि ग़लति पढ़ियलनि अपनायो त बि ग़लति अनपढ़ियलनि अपनायो त बि ग़लति तरीक़ो उहो आहे जेको अलाह ऐं अलाह जे रसूल ॿुधायो आहे क़ुर ऐं हदीस ॿुधायो आहे बसि सहाबा किराम सेखारियो आहे इहो रस्तो आहे इहो ई सिधो रस्तो आहे जंहिंखे अलाह से फरमाए थो वन हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊ इहो अथव सिधो रस्तो हिनखे चंबड़ो इन रस्ते खे छॾियो गुमराह थी वेंदव भिटकी वेंदव रस्ते तां हाणे मालूम छो हीअ आयत असांखे मजबूरन सेखारे थी सोच मटायो बसि घणो कुझु तव्हां विञायो घणो कुझु तव्हां पंहिंजो ज़ाया कयो जवानी विञायव पैसो विञायव तवानाई विञायव वक़्तु विञायो सभु कुझु विञायो सोच मटायो तॾहिं त क़ुर पाक में अलाह ताला फरमायो इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअनफुसिहिम तव्हां पाण खे पाण जेसिताईं तब्दील नथा कयो तेसिताईं मां बि तव्हांखे तब्दील न कंदुसि पाण मटायो माना मालूम थियो हाणे असां पाण कीअं मटायूं सोच मटाइणी पवंदी सोच मटाईसीं त पोइ अमल सिधा थींदा पोइ अक़ीदो सिधो थींदो अक़ीदो सिधो आहे अॻई अल्हम्दुलिल्लाह सोच ख़राबु आहे फ़िक्र ख़राबु आहे असांजा अमल ख़राबु आहिनि सोच दुरुस्त थी वई त अमल सही थी वेंदा सोच जेसिताईं नथो मटाए तेसिताईं पाण बि माण्हू बर्बाद थींदो पंहिंजे दोस्तनि यारनि खे पंहिंजे घर वारनि खे पंहिंजो आलो अयाल सभिनी खे बर्बाद कंदो सोच दीनी करे बेदीनीअ वारी सोच छॾे दीनदारीअ वारी सोच वठे सभु कुझु अलाह ताला दरगुज़र करे माफ़ कंदुसि बशर्ते कि माण्हू पाण खे पाण सुधारण जी कोशिशि त करे मिसाल ॾियां हिकिड़ो मां काफ़ी भेरा ॾिनो आहे वरी बि भेरो ॾियारियां हिकिड़ो कुंभर आहे मिटीअ मां थांव थो ठाहे थांव ठाहींदे ठाहींदे मौसम ज़रा गॾु मिक्स आहे मिटी खणी हुनखे ॻोहे ॻोहे ऐं वराए खणी चुल्हो मारंग जी न ठहंदा पुराणे ज़माने में 3 मारंग रखी मिटीअ जा जीअं अॼुकल्ह सिरूं था रखनि उहो 3 मारंग मिटीअ जा रखी करे मिटीअ जो चुल्हो ठाहींदा
या खणी गोल ईअं ठाहे उनखे विच ते टे ॿूंब हणी करे चुल्हो ठाहींदा हुआ। मिटीअ खे वराए खणी रखियईं। घर वारीअ पुछियसि छा थो करीं? चयईंसि त इहो मानीअ पचाइण वारो चुल्हो थो ठाहियां, ॿियो छा? चयईं छॾ चुल्हे खे। चई छो? चई सीज़न आहे, चारो ऊन्हारो, हर कंहिंखे चुल्हो त खपे खाधो, हर कंहिंखे पचाइणो आहे खाधो, हर कंहिंखे चुल्हो खपे। हिनजी त सीज़न ई सीज़न आहे, छो थी जॾहिं त न ठाहे? ठाहियां न, फ़ाइदो आहे, खपंदा 5 रुपया मिलंदा, आमदनी थींदी। चवंदा आहिनि न, चुल्हो हिकु दफ़ो माण्हू वठंदो आहे ठहियल, पोइ जे घर में ड्रही पवंदो अथसि न, मायूं पाण ई ओड़ो ठाहे वेंदियूं आहिनि, चुल्हा कोन हलंदा, छॾ हिनखे। चए पोइ बाक़ी छा कयां? चई मट ठाहे, मट, दिला मट। हाणे सियारो पूरो थी वियो आहे, ऊन्हारो थो अचे, दिला ठाहे, मट ठाहे, नादियूं ठाहे, चाॾियूं ठाहे, चाॾा ठाहे, जंहिंमें ॾुध विलोड़जे, जंहिंमें मानी मखण हुन में विलोड़े रखिजे, जंहिंमें पाणी रखिजे थधो थिए, दिला ठाहे, मट। मौसम अची अचे खपंदा घणा। हिन छा कयो? उहा जेका चुल्हे लाइ मिटी गोल मरोटे सरोटे रखी ऐं उहा वरी ड्राहे, वरी उनखे ॻोहे ॻोहे वरी उनखे दिलो ठाहिण, मट ठाहिण शुरू कयईं। मिटीअ मां आवाज़ आयसि, मिटीअ मां। कुंभर बलारा छो? पहिरियां मूंखे हिकिड़े तरीक़े सां संवारे रखी, चुल्हो ज़रे घटि ठाहिण थियो, वरी ड्राहे विधई, त कुंभर जवाब ॾिनो मिटीअ खे। चई मुंहिंजी सोच मटिजी वई। चई छो? चई पहिरियां चुल्हो पियो ठाहियां, हाणे दिलो थो ठाहियां। पहिरियां चुल्हो पियो ठाहियां, हाणे दिलो थो ठाहियां, सोच मटिजी वई। मिटी आवाज़ ॾिनुसि, तुंहिंजी सोच मटिजी वई त मुंहिंजी ज़िंदगी ठही वई। हे हैरान थियो, मुंहिंजी सोच मटिजी वई, तुंहिंजी ज़िंदगी ठही वई, इहो कीअं? चई हा, पहिरियां मूंखे तूं चुल्हो ठाहीं आहे न, चुल्हे में बाहि ॿरंदी आहे, चुल्हो पाण बि सड़ंदो आहे, तपंदो आहे, ॿियो जेको चुल्हे खे हथु लाईंदो उहो बि सड़ंदो। चुल्हो थियां, बाहि में मच में सड़ां, तपां, सड़ां, जेको मूंखे हथु हुजे हुनखे बि साड़ियां, पाण बि सड़ां, ॿिए खे बि साड़ियां। हाणे पाणी मुंहिंजे अंदरि ईंदो त मिटी आहियां न, पाण बि ठरंदसि, जेको मूंखे हथु लाईंदो उनखे बि ठारींदसि, जेको पाणी पीअंदो उनखे बि ठारींदसि। तुंहिंजी सोच मटिजी वई त मुंहिंजी ज़िंदगी ठही वई। अल्लाह ताला हिन क़ुर पाक जे आयत जे ज़रिए इंसान खे सेखारे थो, पंहिंजी सोच मटाए, ज़िंदगी ठाहे पंहिंजी। ठरी वेंदे पाण बि, पंहिंजो अंदर बि क़ुर हदीस ठारे छॾींदी, जेको तोसां जुड़ियो उहो बि क़ुर हदीस जे नूर सां ठरी पवंदो। सोच मटाए। इहा पंहिंजी मनपसंदी, पंहिंजी अरडाई, पंहिंजी जवानी, पंहिंजी मस्ती, पंहिंजी जेका ख़ुदि पसंदी आहे तोखे, इहा छॾ, असांजो ॿुधायल तरीक़ो वठ। इन तरीक़े ते जॾहिं सभु जो सभु ईंदव त तव्हां सभु हिक ॿिए जा ॿाहिरि बणिजी ईंदव, सभु हिकु जहिड़ा थी पवंदव। मुआशरे मां फ़साद, फितनो, फ़िरके वारियत सभु शइ ख़तमु थी वेंदी। जॾहिं तव्हां गॾिजी पवंदव, इहो अथव सिधो रस्तो, हिनखे चंबड़ी पओ, इहो ई तव्हांजे लाइ आहे। तॾहिं अल्लाह ताला अहसासु ॾियारींदे, जेको माण्हू दीन ईमान ते इस्लाम ते नथो अचे उनखे अहसासु ॾियारींदे अल्लाह ताला फरमायो आहे, ख़लक़कुम फमिनकुम काफ़िरुन व मिनकुम मुमिन। असां इंसान खे मिटीअ मां पैदा त कयो आहे न, पोइ इंसान ॿ टोला थी पिया। हिकिड़नि असांजे ॿुधायल तरीक़े खे मञियो, मोमिन थी पिया, हिकिड़नि इनकार कयो, काफ़िर थी पिया। जिन मञियो, मोमिन थिया, उनखे जन्नत ॾींदासीं पिया, ठरंदा, घुमंदा, खिलंदा, ख़ुशि थींदा, खाईंदा पीअंदा। जेके काफ़िर थी पिया, उनखे जहन्नम में मुछलाईंदासीं पिया, सड़ंदा 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 पिया सड़ंदा, न ॻरंदा भरंदा, ख़तमु थींदा जो जान छुटे न, पिया सड़ंदा, वजूद उन्हनि जो बाहि में पियो ॿरंदो। पोइ हाणे दीन इस्लाम खां सवाइ जंहिंजी ज़िंदगी आहे, ॼण त बाहि जे मच खॾे जे, ॼण त बाहि जे जहन्नम जे किनारे ते बीठो आहे। ईअं छो त पाण बि बेदीनी वारी ज़िंदगी अथसि न, ग़ैर इस्लामी ज़िंदगी अथसि, कुफ्र वारी। पाण बि ख़राबु आहे, जेको हिन सां सोबत में ईंदो उहो बि ख़राबु थींदो। पाण बि बुरो आहे, ॿियनि खे बि बुरो कंदो, ॿियनि खे बि मुतनफ़िर कंदो। ऐं हेॾां जेको क़ुर हदीस खे मञी वियो, हुनजी ज़िंदगी अपनाए वियो, उहो पाण बि सुधरंदो, ॿियनि खे बि सुधारींदो। ईंदड़ आयतुनि में अल्लाह तबारक व तआला अहिड़े क़िस्म जी तलक़ीन कई आहे त हाणे जॾहिं पाण सुधरी वञो न, सम्झ में अची वञेव क़ुर हदीस जो फॉर्मूलो, त पाण खे बि सुधारियो, पंहिंजे आलो याला खे बि सुधारो, पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि सुधारो। जेसि ताईं तव्हांजो वस हले तेसि ताईं इन तालीम जो माण्हुनि खे तबलीग ऐं वाइज़ कयो, नसीहत कयो, माण्हुनि खे सेखारियो, ॿियनि खे बि सुधारण जो फ़िक्र कयो।
इहो ई फ़िक्र रखणो आहे। जेकर नथो करे माण्हू त कम से कम एतिरो त करे पाण खे त संभाले, पंहिंजे घर खे त संभाले। अलाह से ॾिसो छा चयो। अलाह तबारक व तआला फरमायो वा तस्मू बिहब्लिल्लाहि जमीआ, अलाह जे रसीअ खे सभु जो सभु गॾिजी करे चंबड़ो। वला तफर्रकू, टोला टोला न थियो। मनपसंदी हलाईंदो त टोला टोला थी वेंदो। वॾे ग्रुप मां हिकिड़ो ॿियो हले वरी पंहिंजी थो हलाए, छॾे त असां पंहिंजी था कयूं। वरी उन मां वरी ॿियो ग्रुप ठहंदो, छॾे बि पंहिंजी था हलाइनि, छॾ ॿियो असां पंहिंजी था कयूं, ईअं ग्रुप अची वेंदो। वला तफर्रकू, टोला टोला न थियो। वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम, यादि कयो अलाह जे नेमतनि खे। साईं कहिड़ियूं नेमतूं थोरो ॿुधायो। इज़ कुंतुम आदान, जो तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, हिक ॿिए जा मुखालिफ़ हो। हीअ आयत जंहिं वक़्तु नाज़िल थी उन वक़्तु औस ऐं ख़िज़रत क़बीले वारा पाण में मुतफ़िक़ थी, मुस्लमान थी, हिक ॿिए जे आॾो वेही करे खिलनि मुस्कुराइनि पिया। हिननि जी 120 साल ताईं हिक ॿिए सां जंग हुई। उन्हनि समूरनि जंगनि, खूनरेज़नि, क़त्ल वारत सॼी गरीअ खे छॾे करे हिक ॿिए सां मुस्लमान थी करे मुस्कुराए वेठा। अलाह ताला फरमायो उन वक़्तु उन्हनि सां मुशाबिह, उन्हनि सां मुखातब थींदे फरमाई इज़ कुंतुम आदान, मां अलाह जी नेमत इनाम तव्हां ते इहो थियो जो तव्हां दुश्मन हो, तव्हांजे दुश्मनीअ खे मूं ख़तमु कयो। फ़अलफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमती इख़वाना, तव्हांजे दिलनि में मां हिक ॿिए जी मोहबत विधी, पोइ तव्हां हिक ॿिए जा भाइर थी पियो। वकुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार, ऐं तव्हां बाहि जे खॾे जे किनारे ते पहुची चुका हो। बसि धिके ॾियण जी देरि हुई, शैतान धिको ॾियो आहे। फ़अनक़ज़कुम मिन्हा, पर मां तव्हांखे इन जहन्नम जे खॾे में किरण खां बचाए वरितो। कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून, क़ुरान तो फरमाए अल्लाह ईअं तव्हांजे आॾो क़ुरान जो आयतूं चिटियूं करे बयानु कंदो आहे जीअं तव्हां सुधरी पओ, जीअं तव्हां हिदायत वारा थी पियो। क़ुरान ऐं हदीस खां सवाइ हक़ ऐं सच जी सही तालीम दुनिया जो कोई बि नथो ॾेई सघे। न कंहिं किताब में आहे, न कंहिं ॿिए रहनुमा रहबर वटि आहे। क़ुरान ऐं हदीस जहिड़ी तालीम दुनिया में किथां न मिलंदी। सचो आहे उहो माण्हू जेको क़ुरान हदीस खे चंबड़ी पियो, इहे ॻाल्हियूं सिखी पंहिंजी ज़िंदगी संवारे वियो, पाण बि सुधरी संवारजी वेंदो, ॿियनि खे बि संवारींदो। अलाह पाक शल तव्हां असांखे बि इहा ज़िंदगी नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना